मोहब्बत में अजीब आहे। साईं खे पहिरियों पंहिंजी तकरीर में चयो जो हिकु तरफ़ यहूद ऐं ॿिए तरफ़ अमेरिका ख़ुशि आहे, पर मुनाफ़िक जे लिबासे में बि कुझु माण्हू ख़ुशि। इश्क ऐं मोहब्बत आहे करबला वारनि सां ऐं करबला वारनि जी तहरीक सां। अॼु असांजे हिन तॾहिं ते हिंदू कम्यूनिटी जो इंतहाई मुतबर माण्हू सेठ भावनदास आयो आहे ऐं अची करे हुन ऐलान कयो आहे त सुभाणे साईं हिंदुनि जी होली जी ईद आहे, पर हिन अज़ीम रहबर जी शहादत जे करे सुभाणे असां पंहिंजे हिन होली जूं तमामु तक़रीबात जेको आहे उहे न कंदासीं, उहे ख़तमु करण जो ऐलान कयो आहे। असां हिन स्टेज तां कोट में ईरानी सुप्रीम लीडर जे शहादत वारे वाक़े खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो धरणो नारेबाज़ी। शहादत कोट में मुख़्तलिफ़ शिया उलमा तंज़ीम, शिया उलमा काउंसिल, मजलिस वहदत मुस्लिमीन, अस्कर ऑर्गेनाइज़ेशन ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां अमेरिका ऐं इसराइल जे हमले में शहीद थियल ईरान जे सुप्रीम लीडर रहबर मुअज़्ज़म आयतुल्लाह सैयद अली ख़ामनाई जी शहादत वारे वाक़े खिलाफ सैयद हसन अली शाह जी इमाम बारगाह खां हथनि में बैनर प्ले कार्ड खणी शहीद अली ख़ामनाई जी तस्वीरूं खणी सैयद हसन अली शाह, सैयद ज़मीर शाह, नियाज़ हुसैन भट्टी, मौलाना फ़िदा हुसैन यज़दानी, मौलवी मुजाहिद रज़ा घल्लू, मौलाना मोहम्मद ज़मान मुतहरी, सैयद अली अकबर शाह, ज़ुल्फ़कार मीरजत, हाफ़िज़ साजिद अली बिरोई, मोहम्मद शरीफ भट्टी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी कोडू मोडू जंगल ते शामियान आणी धरणो हणी वेही रहिया। अमेरिका ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ईरानी सुप्रीम लीडर सैयद अली ख़ामनाई जी शहादत वारो वाक़ियो मुस्लमान उम्मत लाइ हिकु अफ़सोसनाक दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। हुननि चयो त आयतुल्लाह सैयद अली ख़ामनाई मथां इसराइल ऐं अमेरिका जे हमले सां सिर्फ़ ईरान जो नुक़सानु नाहे थियो, बल्कि दुनिया जे हर मज़लूम जो नुक़सानु थियो आहे। उन मौक़े ते सैयद अली ख़ामनाई जी तस्वीरूं अॻियां गुल रखे भेटा पिणु पेश कई वई, जॾहिं त कराची में मुज़ाहिरीन मथां पुलिस जी शेलिंग, लाठी चार्ज ऐं फायरिंग वारे अमल जी पिणु मज़म्मत कई वई। धरणे में भाउ भावनदास, खुबदार मीरजत, ज़ुल्फ़कार अली मक्सी, आसिफ मक्सी, रमीज़ तुनियो समेत शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि अॻुवाणनि पिणु शिरकत करे सैयद अली ख़ामनाई जे अमेरिका ऐं इसराइल जे हमले में शहादत वारे वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार कयो। गुलज़ार मचांडियो, कोशिश डिजिटल, शहादत।